अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असीं ज़िक्र कंदासीं हिकु अहिड़ी औरत जो जंहिं सिंध में सोशल मीडिया ते बेहयाई फैलाए छॾी आहे। नाज़रीन, अॼु असीं ज़िक्र कंदासीं रुबेली जो, जेका अॼुकल्ह सोशल मीडिया ते तमामु घणो बेहयाई फैलाए रही आहे। दोस्तो, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त रुबेली जेका आहे उहा सिंधी क़ौम सां तालुक़ु नथी रखे, बल्कि हू पंजाबी आहे ऐं हुनखे को बि शर्म नथो अचे, को बि हयाउ नथो अचे। अॼु असीं उन्हनि समूरनि तस्वीरनि जो ज़िक्र कंदासीं जेके रुबेली रिसेंटली अपलोड कया आहिनि पंहिंजे अकाउंट में। दोस्तों, हीअ अॼु ताज़ी तस्वीर अपलोड थी आहे रुबेली जी। हीअ तव्हां ॾिसी सघो था 2 कलाक पहिरियां, ऐं रुबेली जी पंहिंजी आई डी ते। हिन तस्वीर में तव्हां साफ़ साफ़ ॾिसी सघो था त इरशाद जागीरानी ऐं रुबेली कहिड़े अंदाज़ में दुनिया आॾो पेश थिया आहिनि। मतिलब त शर्म जा सभु रिकॉर्ड हिननि टोड़े छॾिया आहिनि। न शर्म रुबेली खे आयो ऐं न वरी शर्म इरशाद जागीरानी खे आयो। ॿई बेशर्म आहिनि। मुंहिंजे सम्झ मुताबिक़ रुबेली त भड़वी आहे, पर इरशाद जागीरानी बि भड़वो आहे। अगरि इरशाद जागीरानी जी फैमिली, इरशाद जागीरानी जी माइरूं भेनरूं हीअ तस्वीर ॾिसंदियूं त छा सोचींदियूं। रुबेली त हूअं ई बेशर्म आहे, बेहया आहे, रंडी आहे, पर इरशाद जागीरानी खे घटि मां घटि सोचणु खपे त आउं हीउ छा करे रहियो आहियां। मुंहिंजे सम्झ मुताबिक़ सिंधी मीडिया ते या सोशल मीडिया ते अॼु ताईं हिन खां वधीक का गंदी तस्वीर अपलोड न थी हूंदी। न ई कंहिं सिंधी चैनल ते का अहिड़ी वीडियो या अहिड़ो फोटो ॾेखारियो वियो हुजे। हिननि ते इंडिया जा बि रिकॉर्ड टोड़े छॾिया। अफ़सोस आहे जो अॼु असांजी सिंधी मीडिया हिननि खे खयों वेठी आहे ऐं असांजा सिंधी माण्हू हिननि खे ॾिसणु पसंदि कनि था। दोस्तो, हीअ आहे ॿी तस्वीर। उनखां पोइ हीअ तस्वीर आई आहे। हिन तस्वीर में रुबेली चवे थी त मेरा सुकून हो आप। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिन तस्वीर में ही कहिड़ो सबक़ थी ॾिए। पंहिंजो जिस्म ॾेखारे छा थी साबित करणु चाहे। मतिलब त माना माण्हुनि खे ॿुधाए थी न त मुंहिंजो जिस्म हीअं आहे, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां। हाणे वरी तव्हां हीअ तस्वीर ॾिसो। हिन तस्वीर में चए थी त मैं इस दुनिया में मोहब्बत के लिए भेजी गई हूँ, मेरा इस समाज की रस्मों से कोई वास्ता नहीं। यार के सिधा मां पंहिंजा बुबा थी ॾेखारे, कहिड़ो फ़ाइदो। माना ही बुबा ॾेखारे छा थी साबित करणु चाहे। शर्म न टुप न हया। ही त रंटी ईअं कंदी आहे। ही को रंटी आहे अलाए छा। वरी ही ॾिसो, हिन तस्वीर में चए थी तुम सब मेरे जीने की वजह हो। मतिलब चए थी त जेको मूं वटि अचे मां उन कंहिंखे जवाबु न ॾींदुसि, मां सभिनी जे लाइ हाज़िर आहियां। वरी हाणे ॾिस, हीअ ॻुई मथे करे चवे थी मोहबत ॾे, मोहबत वठि, मोहबत में मज़ो आहे। अरे भड़वी, तोखे कहिड़ी ख़बर इंसानियत जी। तूं आहीं पैसनि जी यार। अगरि त मोहबत ॾियणी आहे न, की ग़रीब खे ॾे त ख़बर पई न। पैसनि जी यार ऐं पैसा थी वठी पोइ थी वञे माण्हुनि ॾे। वरी हीअ तस्वीर ॾिसो, आइए अमर हूं जो आइए अमर हो जाए। वरी हीअ तस्वीर ॾिसो। अहिड़ियूं ॿियूं खोड़ तस्वीरूं आहियूं जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिन तस्वीर में चवे थी त बसि गुरूर नहीं किया कभी। अरे गुरूर त तो ई कयो आहे। तोखां वधीक छा ॿियो को गुरूर करे सघे थो? छा कयो आहे तूं ग़रीबनि लाइ? ग़रीबनि सां गॾु लिफ्ट ॾेई ॻाल्हाईंदी नहीं। हाणे हिन तस्वीर में चए थी कौन सा फूल ज़्यादा पसंदि आया आपको। हाणे हिन तस्वीर में हिकिड़ा गुल आहिनि, ॿिया हिन जा बुब आहिनि। माना ही पंहिंजनि बुबनि जे बारे में माण्हुनि खे चवे थी त तव्हांखे कहिड़ो गुल पसंदि आहे। इहा इंसानियत आहे। हीअ आर्टिस्ट आहे।
ऐं हिन थोकी खे असांजा सिंधी चैनल सपोर्ट था कनि, हिन भड़वी खे असांजा सिंधी चैनल प्रोग्राम था ॾियनि। ॿुॾी मरणु खपे असांजे सिंधी चैनलनि खे जेके अहिड़नि भड़वनि खे पंहिंजा प्रोग्राम ॾियनि थियूं। हाणे वरी हीअ तस्वीर ॾिसो, मतिलबु हिन जे तव्हां अकाउंट में वेंदो तव्हांखे शर्म महसूसु थींदो, पर हिननि भड़वनि खे को हया कोन्हे को। हाणे हे ॾिस कीअं वेठी आहे, कीअं पई थी करे, सिधो सौंत पंहिंजा बुबा थी ॾेखारे त मुंहिंजा बुबा एतिरा आहिनि। शर्म नथो अचेसि, ॿुॾी मरणु खपे पाणी जे ढुक में। हाणे ॾिसो हाणे ही ॾिसो गर्मियाँ आ गई, ही इंसानियत आहे।